तो ये 4 जो मेरी बहनें हैं ये तुम्हारे साथ हैं और ये 4 बहनें रोमी के साथ है। फोटाइल किचन होम अप्लायंसिस वारनि जे ताउन सां ही सेगमेंट आहे। गानो जेको सुठो ॿुधाईंदो उहो फोटाइल जो ख़ूबसूरत गिफ्ट हैम खणी वेंदो, बम्पर गिफ्ट बम्पर खणी वेंदो। त पोइ पहिरियां तव्हांजी शुरूआत था कयूं। तव्हां ॿुधायो कंहिंखे था लाहियो मैदान में? फर्स्ट मुंहिंजे ख्याल में हिननि खे। हाँ ठीकु आहे, हाँ, सुठो ॻाइजो, सुठो ॻाइजो, माइक जो। अदी नालो छा आहे? हिते बीठी हुजा, हिते उते उते, ठीकु आहे। हा, नालो छा आहे? आमना। आमना मुंहिंजी भेण, कहिड़ो गानो थी ॿुधाई? सिंधी। ॿुधाए। ओ परे खां तोखे ॾिसी पवंदियूं अखियूं। आवाज़ त अचे ॿाहिरि। हा ॻाए ज़ोर से, माइक में आवाज़। परे खां तोखे ॾिसी पवंदियूं अखियूं ठड़ी, तोसां गॾु जियां मड़ा उम्मीदियूं पूरियूं करियां, तोसां गॾु जियां मड़ा उम्मीदियूं पूरियूं करियां, तूं को नाराज़ न थी तुंहिंजो हर हुकुम मञां। वाह सही, वाह वाह सही, वाह ज़बरदस्त। अदी तूं पर मूंखे ॾिसी पई गानो ॻाई, इहो छो? मुझे लाइ मां तव्हांजो फेवरेट आहियां। थैंक यू बेटा, थैंक यू। अच्छा रोमी, अॼु मुंहिंजा बि फेवरेट पिया थियो। मारे सॼो अॼु माना ज़िंदगीअ जे 20 सालनि में अॼु सबा मूंखे पसंदि कयो आहे। हूअं चवंदी आहे अरे छोड़ इसको यार ये तो। But you look totally changed, mashallah. Look like a wow. वाह। हाँ रोमान, तव्हां पंहिंजो खिलाड़ी लायो मैदान में। हलिया मुंहिंजी अदी, नालो छा आहे? ओ उते बीहारियो त हो परियां वारा बि ॾिसनि। जी अदी, अस्सलाम वालेकुम। सब कुछ तव्हांजे हथ में, हुन खां वधीक उर्दू में। अच्छा, अब आपको उससे अच्छा सॉन्ग गाना सुनाना, ठीक है? हाँ, सबा हेॾा ट्रेनिंग पई थिए, ट्रेनिंग पई थिए। मां बि ॾियां पई अहिड़ी ॻाल्हि आहे। हाँ भाई। साहिल पे खड़े हो तुम्हें क्या गम, चले जाना मैं डूब रहा हूँ, अभी डूबा तो नहीं हूँ, हर जुल्म तेरा याद है, भूला तो नहीं हूँ, है वादा फरामोश में तुझसा तो नहीं हूँ। क्या बात है मेरी बस बहन। सही आहे, एतिरो ख़ासि न। ऐं अलाप उससे तो अच्छा था। जी ना, अहिड़ी ॻाल्हि आहे, एड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे। अब आप पाण ॻाल्हाईंदा ऐं छा चवां? मां छा गाना? हाँ जी, मुंहिंजी भेण, नालो छा आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा राजा ऐं बाजी सबा, असां तव्हांजा इलाही घणा फैन आहियूं। इलाही केतिरा घणा फैन आहियो? बचपन खां वठी तव्हांजो शो केतिरा? कहिड़ो अहिड़ो मुंहिंजो गानो आहे जेको तव्हांखे यादि आहे त हीउ गानो ॾाढो ज़बरदस्त कयो तव्हां? तव्हां त इलाही गाना गाता आहियो। इलाही गाना गाता न आहिनि, मूं मॉडलिंग कई आहे। कहिड़ो ड्रामो, कहिड़ी फिल्म? शो में त तव्हां गाईंदा हो न। अच्छा, पंहिंजे म्यूजिक जे तव्हां गातो आहे। सियासी बयान ॾींदा अथव मां। चलो थैंक यू वेरी मच बेटा। किथां आया आहियो? असां बेसिकली त इंटीरियर जा आहियूं। किथां जा आहियो? जेकबाबाद जा। हाँ, जेकबाबाद जा आहियो, माशाअल्लाह। ऐं ज़रूर गानो ॿुधाइजो मुंहिंजी भेण। हा, अच किंजर ते केटी बंदर ते घर नंगर ते, अच किंजर ते केटी बंदर ते घर नंगर ते, तोखे जीअं में जायूं मां ॾींदसि, तुंहिंजे अदब में उथी बीहंदसि, तोखे जीअं में जायूं मां ॾींदसि, तुंहिंजे अदब में उथी बीहंदसि, तूं एॾी कने महिरबानी त बाबा थी वेंदी जानी, अच किंजर ते केटी बंदर ते घर नंगर ते, किंजर ते केटी बंदर ते घर नंगर ते। वाह। अदी ताड़ियूं बजाए पई, माइक ते बि तोड़े पई ऐं चए पई तोखे एन कबई मां ॾींदमि। शाइरी खे अलाए काॾे फेराए वई। का ॻाल्हि कान्हे मुंहिंजी भेण, का ॻाल्हि। इलाही सुठो ॻायो आहे। जी जी जी, ॻायो तव्हांजी बिल्कुलु ॻायो सुठो आहे, ॻायो सुठो आहे। मेंबर टीम खिलाड़ी कंहिंजो? भई सुठो ॻायो, अलाह खे मञो। न सुठो त ॻाए, सुठो त ॻाए। हलिया बाबा पंहिंजे लाइक़ खिलाड़ी मैदान में। मुंहिंजी ही अदी। अदी अचो भेण। हलिया। छा नालो आहे मुंहिंजी भेण जो? बतूल फातिमा। बतूल फातिमा, ॿुधाए गानो। शुरू करो। जी शुरू। ॿार रोड बंदि कयो। हाँ, मुंहिंजो ई बच्चो रोए पियो। तुंहिंजो ई नंढड़ो रोए पियो। उते छॾे आई आहे गाने जे चक्कर में नंढड़े प्यारे मासूम खे। हलिया बाबा हलिया हलिया। अरे घणा ॿार थी भेण? 2 3 4 पिया रोयनि उते। ना हिकिड़ो
तुंहिंजो आहे हुनजो आहे अच्छा अदी ओ अम्मा इन खड़ी अल्लाह अल्लाह मुंहिंजी भेण हो नानी तेरी मोरनी को मोर ले गए अरे नानी तेरी मोरनी को मोर ले गए जाकी जो बच्चा था काले चोर ले गए अल्लाह ॿुधाए गानो शाबाश दामन लगिया मोला मैं तो तेरिया मस्तो मस्त कलंदर में तो तेरिया सुन ले मेरा सवाल जी से वाणीदार अब तो जीना मुहाल जी से वाणीदार मैं तो तेरिया वाह वाह अॻियां म्यूज़िक हो पंहिंजी आलाप टुटी पंहिंजी वियो। पंहिंजी आलाप माउ जे टुटी गाने ते वियो। ॿार ई आलाप सुम्ही टुटी पियो वियो। जी हाँ हाय 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 ॻाईंदा आहियो असांखे चोतरो ए अदी ॿार खे बि त संभाल आऊं त घणियो बीठो आहे थी वियो ज़बरदस्त शाबाश वेरी गुड ए निंड अची वई तूं नंढड़े कंहिंखे ॾियां तोखे ॾियां माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह साईं तोखे बख़्शे दे बचड़ो अले छोड़ो छोड़ो लिली की कंदा आहिनि लिली हा भई हा सबा कहा ना दी न छा माइक ते ॻाल्हायो छा पिया चओ छा आहे असां प्लानिंग पे कयूं कयो प्लानिंग रोमान खेड़ो खे किराइण जी जॾहिं आऊं यार त असां गॾु आहियां मुंहिंजा यार मूंखे किराईंदा त पोइ मां कंहिंखे नालो छा आहे मुंहिंजी भेण जो सोबिया रहमान सोबिया माइक पे सोबिया रहमान माशाल्लाह कौन सा गाना सुनाओगी सुनाओ अखियों के झरोखों ओए होए 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 होटल किचन एंड होम अप्लायंसेस वारनि जे ताउन सां ही सेगमेंट ॿुधाए मुंहिंजी भेण अखियों के झरोखों से हाँ जो देखा कि ये सावरे बस तुम ही नजर आए बस तुम ही नजर आए यार एक काम करो बंद करके वाह वाह शाबाश जबरदस्त जबरदस्त बेटा पोली जूस पिलाओ सबा को अभी जल्दी शाबाश जूस पिलाओ इसका बीपी थोड़ा लो हो गया है हाँ टॉप्स फूड्स का जूस पिलाओ थोड़ा एनर्जेटिक हो जाए केक भी खिलाओ मेरे को जी बहन आप कंटिन्यू करें जी बंद करके झरोखों को जो बैठी जो सोचनी मन में तुम ही मुस्काए बस तुम ही मुस्काए ओके थैंक यू बेटा बहुत शुक्रिया इहो बि ॾाढो सुठो सबा अच्छा केक भी खा रहे हो सब आगे केक दोनों खाओ और उसके जो खिलाड़ी है जो लियो जिसने मुझे गाना तीन गाया, तो खट्टे वो पिया दी ब्लड प्रेशर तो जो गाना ब्लड प्रेशर आने अल्लाह हाँ रोमान जी ताई सुठो हाणे मुंहिंजी हीअ अदी हाँ दी अच मुंहिंजी भेण ई छा पियो दे मुसागर बस लमा दी ते प्लीज हाँ हेॾा ने असां दी हिते भी गानो गाईंदासीं नालो छा आहे मुंहिंजी भेण तबस्सुम जे लाइ ताड़ियूं होॾा ॾिसी ॻाल्हाए हा भई तबस्सुम गानो ॿुधाए हम सिंध में रहने वाले सभी मेहमान नवाजे सारे सिंध में रहने वाले सभी मेहमान नवाजे सारे दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे दिल से तुझको दावत है कभी आओ पास हमारे सिंध में रहने वाले सभी मेहमान नवाजे सारे मतलब क्या ये ना है अब हम बेटा सिंध में टॉप रहने फूड का वाले जूस ले आओ इसको भी पिलाओ रोमान को अचो पिलाओ। अचो अचो मुंहिंजी भेण अचो सुपर सॉफ्ट बेक्स केक भी खिलाओ इसको शाबाश बेटा ये खा लो तुम्हारा भी बीपी लो हो सकता है अच्छा जी आ जाओ कौन रह गई हले आदि नालो छा है भेड़ जो अल्लाह तू क्या डायरी लिख के आई है गानो गाए जा नालो बुधाए मारिया मारिया किथा आई है मॉडल कॉलोनी बुधाए गानो गाना सुनाए हाँ काली काली जुल्फों के फंदे न डालो काली काली जुल्फों के फंदे न डालो हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो काली काली जुल्फों के फंदे न डालो हमें जिंदा रहने दो ए हुस्न वालो न छेड़ो हमें हम सताए हुए हैं बहुत जख्म सीने पे खाए हुए हैं सितमगर हो तुम खूब पहचानते हो तुम्हारी अदाओं को हम जानते हैं दगाबाज हो तुम सितम ढाने वाले फरेब मोहब्बत में उलझाने वाले ओके ओके जबरदस्त शाबाश जोरदार तालियां ओके टेक
सलमान Okay, इधर आओ, take. इधर आओ सलमान। ओ ये जो बच्चा है ना, ये बच्चा देखो अपनी माँ के मैसेजेस देख रहा है छुप छुप के। इसको दिखाओ। अच्छा सारी चैटिंग, मतलब बच्चा पेट से निकला और मोबाइल करने लगता है आजकल। वाह भाई, ये इसको मैं बार बार देख रहा हूँ माशाल्लाह। हो गए आप लोगों के, सबके हो गए। ताज वजह आए। मुझे आखिरी प्लेयर हाँ आखिरी प्लेयर आया। अच्छा भाई रोमान खेड़ो जी प्लेयर सबा खटी वियो सा तव्हां खटे विया हा खटी वियो। ॿ छोकिरियूं वाह जो गायो आहे। हाँ वाह जो गायो तूं, हिन जो कहिड़ो शाख ते गायो तूं, इहो बि वाह जो गायो तूं। हा भाई हा दी नालो ॿुधाए। मुरक मलिका मुरक मुर्क माशाल्लाह। कंहिंजे लाइ मुर्क लिकाई थी पंहिंजी? पंहिंजे हस्बैंड लाइ माशा किथे आयो है? छॾे आई बंदि करे आई न ईंदो दुकान मुल्लो आयो न ईंदो आहिनि किचन में बंदि करे आई न न मुल्लो शो में न आहे। ईंदो आहे मोलानो आहे। हा ॿुधाए हा ॿुधाए गानो। कहाँ हो तुम किचन में घर पे। चले आओ मोहब्बत का तकाजा है गमे दुनिया से घबरा कर तुम्हें दिल ने पुकारा है। कहाँ हो तुम न आँखों में कोई आंसू बस अदी थैंक ना यू। होठों पे कोई शिकवा भिड़े दी, बाहर दी, बाहर दो जा। लड़ रही है मुझसे, भाई बाबा, भाई बाबा। कोई आंसू ना होठों पे कोई शिकवा जरा सो ओके जरा सम अच्छा अदी असांजी टीम खटी वई आहे। मां भाई भेण खे जूस ॾींदुसि आओ जूस रोमी पीओ। जी अदी खे चवां पियो अदी बस मगाई न मञा बी ए हेतिरी सारी हा थोरो धीरे थी वियो। ही उहो आहे जिथे बि 10 रुपए जो फ़ाइदो ॾिसी उते सौदो करे घिनी। हा हा उहो ई आहे। चलो जी तो पोइ थी वियो फैसलो। त केरु कंदो फैसलो? फैसलो तव्हां कंदो। फैसला आप लोगों ने करना है किसने अच्छा गाना गाया। फोटाइल किचन एंड होम अप्लायंसेज वाले जी ताउन सा ही सेगमेंट। तो आप सब ने करना है फैसला। इस मेरी बहन के बारे में बताएं, 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 इस मेरी बहन इस मेरी बहन के बारे में बताएं, इस मेरी बहन के बारे में बताएं। नहीं ऑडियंस सही फैसलो ही ना पई करे। इहो त मुझी खरीद थियल ऑडियंस ने सियासी ना, बयान, ये- सियासी बयान नहीं। ॿ माण्हू जिसको जेको सही लगता ॻाल्हि है- कयो आहे। भलो भलो पाण में विड़ो 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 पाण में मां अचा तो थी चा इधर आओ अचा पियो नहीं ता विड़ी वठो। अच्छा आप लोगों ने फैसला करना है कि किसने अच्छा गाना गाया। ठीक है बेटा? तो आपको क्या लगता है कि इस मेरी बहन ने अच्छा गाना गाया? आपको क्या लगता है कि इस मेरी बहन ने अच्छा गाना गाया? आपको क्या लगता है कि इस मेरी बहन ने अच्छा गाना गाया? आपको क्या लगता है इस मेरी बहन ने अच्छा गाना गाया? इसने गाया? इसने गाया? अच्छा आपको क्या लगता है इस मेरी बहन ने गाना अच्छा गाया? आपको क्या लगता है इस मेरी बहन ने अच्छा गाना गाया? आपको क्या लगता है इस मेरी बहन ने अच्छा गाना गाया? तो आज की हमारी विनर हैं हमारी बहन रोमी खेड़ो की टीम की खिलाड़ी जीत गई। कोई ॻाल्हि न अञा आहे अञा अञा आहे, वॾो जू- अञा आहे हाँ। अञा आज तुम्हारी आज बर्थडे की भी है बर्थडे भी है। वाह। तो इनके लिए Happy गाना birthday। गाते हैं। क्या नाम है? माहीन का बर्थडे भाई सब मिलके गाएंगे। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए। तू जिए हजारों साल है मेरी ये आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू